नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे शहर जे शाहजहान मस्जिद वेझो हेमचंद दीवान गोदाम ते फूड डिपार्टमेंट ऐं रेवेन्यू जो पुलिस हाणे करे छापो। 100 जे लॻभॻि ज़ख़ीरो अंदोज़ कयल कणक जूं बोरियूं बरामद। छापो हणंदड़ एसी ठठो मुख़्तियारकार अब्दुल अज़ीज़ मेमण, मुख़्तियारकार इक़्तिदार रसूल बराणी, AFC फूड जान हैदर, फूड इंस्पेक्टर शबीर, गोदाम इंचार्ज गुलाम हुसैन गंडरो ऐं ॿिया गोदाम खे सील करण बजाए गोदाम मालिक खे नोटिस ॾींदे चयो त असां बारदानो मोकिलियूं था, इहो भराए रख, खणाए वेंदासीं। टीम जे रवाने थियण बाद गोदाम मालिक खे ताला हणी फरार थी विया आहिनि। ख़ाली बारदानो खणी ईंदड़ फूड इंस्पेक्टर शबीर गोदाम ॿाहिरियां परेशान हाल बीठल। इन मौक़े ते गोदाम ॿाहिरियां मीडिया ग्रुप ठठे जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे शबीर चयो आहे त गोदाम ते असांजी टीम छापो हणी 100 जे लॻभॻि कणक जूं बोरियूं हथ कयूं हुयूं। आऊं हिते ख़ाली बारदानो खणी आयो आहियां त गोदाम मालिक हितां ताला हणी फरार थी विया आहिनि। हिन वधीक चयो त जेकॾहिं गोदाम मालिक ताला न खोलिया त गोदाम जा ताला भञी कणक जूं बोरियूं सरकारी गोदाम में रखियूं वेंदियूं ऐं गोदाम मालिक ते ज़ख़ीरो अंदोज़ ऐं ठगी करण जे कलम 420 तहत केस दाख़िल करे कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त साॻी टीम गुज़िरियल ॾींहुं 130 कणक जूं बोरियूं छापो हणी ज़ब्त कयूं आहिनि, जेके सरकारी गोदाम में जमा करायूं वयूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।